गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद में सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन की हिदायतुनि ते स्पोर्ट्स गाला वीक मल्हायो पियो वञे। हिन गाला वीक जे मुनक़िद कयल इवेंट ते केतिरा शागिर्द हिसो वठी रहिया आहिनि, कहिड़े क़िस्म जूं रांदियूं खेॾियूं पियूं वञनि ऐं जेकी शागिर्द कामयाबी माणींदा उन्हनि जे लाइ कहिड़ा इनाम ऐं एवार्ड रखिया विया आहिनि। इन सिलसिले में असां सां डिग्री कॉलेज नसीराबाद जो प्रिंसिपल मौजूदु आहे। असीं खां मालूम कंदासीं। मुख़्तलिफ़ गेम्स जीअं क्रिकेट आहे, वॉलीबॉल आहे, टेबल टेनिस आहे, बैडमिंटन आहे, टग ऑफ वार आहे, एथलेटिक्स आहे, जंपिंग आहे, सभु जा सभु इवेंट्स कराया विया ऐं शागिर्दनि, उस्तादनि ऐं नॉन टीचिंग स्टाफ भरपूर हिसो वरितो ऐं हीअ हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी आहे। हिन एक्टिविटी सां ॿारनि में जेको ज़हनी निशो नमा जेका आहे उहा इंक्रीज़ थींदी। नसीराबाद डिग्री कॉलेज में भी पूरे हफ़्ते खां वठी मुख़्तलिफ़ गेम जा सेशन थिया आहिनि, इंतिहाई शानदार थिया आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे त पंहिंजा असां छोकिरा ॾिठासीं जेके तमामु सुठा एक्सपर्ट आहिनि। मुख़्तलिफ़ सेशन में मुख़्तलिफ़ गेम्स हुननि पंहिंजा जोर ॾेखारिया आहिनि। मुख़्तलिफ़ रांदियूं बैडमिंटन, क्रिकेट, टेबल टेनिस, एथलेटिक्स, वॉलीबॉल, उन जे लाइ सॼो ई हफ़्तो छोकिरा जेके आहिनि पंहिंजूं सेहतमंद सरगर्मियूं जेके आहिनि पंहिंजूं उन सां मल्हाए रहिया आहिनि। माशाल्लाह अॼु असां गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद में जेको हे सिलसिला गेम्स जो जेको कयो वियो आहे उहो असां वॾे इंजॉय करे रहिया आहियूं। माशाल्लाह पढ़ाई सां गॾु मतिलबु त हीअ एक्टिविटी असांखे अञा तमामु सुठी थी लॻे। असीं क्रिकेट रांदि बि खेॾी चुका आहियूं ऐं बैडमिंटन ऐं ॿियूं बि रांदियूं टेबल टेनिस बि खेॾियूं आहिनि ऐं अॼु असीं जेका खेॾी रहिया आहियूं उहा रनिंग आहे ऐं वॉलीबॉल हिन में खेॾंदासीं। एथलेटिक्स ऐं थ्रू डिस्कशन आहे, हिन में असीं हिकु वॾी इंजॉय कयूं था। ही स्पोर्ट्स गाला वीक मल्हायो वियो आहे ऐं शागिर्दनि तोड़े उस्तादनि जो इहो ई जज़्बो आहे त ॿारनि में रांदि जो जज़्बो पैदा कयो वेंदो, जीअं ॿार रांदि तरफ़ ध्यानु ॾियनि। जहिड़े तरीक़े सां इंजीनियर ऐं डॉक्टर क़ौम जी ख़िदमत कनि था, अहिड़े तरीक़े सां ई सुठा रांदीगर पिणु क़ौम जो सरमायो थियनि था। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।